हक़ ऐं सच लिखण करे बेनू क़तल कयल मिरापुर जे सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे कातरनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बि एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढियूं वियूं। मुंबई जे माड़ी ते कलम धड़ियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां सहाफ़ी यूनिस भुट्टे, मीर मोहम्मद सुमरू ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। जनवार में ग़ुलाम रसूल बोस्तान क़ादरी चन्नड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। खुशकी में प्रेस क्लब जे सदर ग़ुलाम रसूल खोसो, मोहम्मद रहीम खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। हयात मुताफ़ी जे कलम धड़ियुनि नई मशहूरी नानक राम अली अकबर सोहिरानी अमीर हमज़े ऐं ॿियनि पारां शहीद जे खून सां इंसाफ़ करे कातरनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो कयो वियो। प्रेस क्लब काज़ी अहमद पारां सदर अब्दुल मोमिन जोड़ जी अॻवानी में ॿाहुनि ते कारी पटी ॿधी हथनि में कारा झंडे खणी एहतिजाज कयो वियो। चेलार में SDP अॻवान मुश्ताक आसमानी, सहाफ़ी शंकर बाग़ी ऐं सिविल सोसाइटी जे रुस्तम राठौड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाब शाह प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़िकार ख़ासि कली राणा शेर मोहम्मद ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब हालाणी आॾो सख़्तु एहतिजाज करे धरणो हंयो वियो। शेख भिरकियो प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि ऐं समाजी वर्करनि प्रेस क्लब जे सदर अब्बास अली थई में ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कंदे नारेबाज़ी कई। मछाणी में इमाम बख्श मशहूरी मुख़्तियार सत ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। कोट डिजी में बि मिरापुर जे सहाफ़ी अज़ीज़ मेमण जी क़त्ल ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। टंडे आदम प्रेस क्लब पारां सहाफ़ियुनि, सियासी ऐं समाजी अॻवाननि ऐं सिविल सोसाइटी पारां वसीम फारूकी, इमदाद राही जी अॻवानी में प्रेस क्लब खां मोहम्मदी चौक ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। सांगड़ में कामरेड हसन अस्करी, अंजम आफ्ताब ऐं ॿियनि चयो त सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे कातरनि जा पेरा सिंध हुकूमत ॾांहुं वञनि था। कंबल जे सहाफ़ियुनि तरफ़ां प्रेस क्लब आॾो ॿाहुनि ते कारियूं पटी ॿधी हथनि में प्लेकार्ड खणी एहतिजाजी रैली कढी कातरनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त कलम धणी खे बेगुनाह क़त्ल कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।